ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 194 किस्त में अवां ॾिसंदा त कमीने कमाल खान जो लाश सरेआम सॼे ॻोठ वारनि जे साम्हूं नुमाइश करायो वेंदो। जी हाँ, ही उहो ई कमीनो कमाल खान आहे जे ना सिर्फ़ मीरा जी ज़िंदगी बर्बाद करे छॾी पर पंहिंजी शैतानी चालुनि में शानी ऐं कुलसूम जहिड़ी बेगुनाह न्याणियुनि जी ज़िंदगी भी बर्बाद करे छॾी। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी ईंदड़ किस्त 194 कमाल खान जो मौत जो पैगाम खणी ईंदी। ही उहो ई कमीनो कमाल खान आहे जंहिं पूरा 20 एपिसोड मीरा जे मथां एॾा त ज़ुल्म ऐं सितम कया जो ज़हर ज़िंदगी ड्रामे लिखण वारे राइटर भी हुन जे मथां का रहम जी नज़र कोन रखी। ज़हर ज़िंदगी ड्रामो त पंहिंजी जाइ ते ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां हिकु नओं ड्रामो अची रहियो आहे जंहिंजो नालो आहे ज़हर थी वई ज़िंदगी, जंहिंमें अवां जा ज़हर ज़िंदगी ड्रामे जा मनपसंद अदाकार रबन ऐं मीरा भी हिन ड्रामे में शामिल आहिनि। ना सिर्फ़ रबन ऐं मीरा पर जंहिंखे अवां जब्बल जे नाले सां सुञाणींदा आहियो अब्बास गुल ओढाणो, उहो भी ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में हीरो जो किरदार अदा करे पियो। ना सिर्फ़ अब्बास गुल, आज़म मेघल, मीरा मतलब रिमशा शहज़ादी पर इस्माइल चांडियो भी ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में मीरा जे पीउ जो किरदार अदा करे पियो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो ना सिर्फ़ इस्माइल चांडियो, अब्बास गुल, रिमशा शहज़ादी, आज़म जान मेघल पर एस भट्टी, अकबर उतरादी, महबूब शेख, मोहब कुरैशी ऐं ॿिया केतिरा ई सिंध जा लेजेंड आर्टिस्ट उस्ताद गुल मुनीर, उस्ताद अहमद अली दायो ऐं उन सां गॾु न्यू टैलेंट अदाकार भी ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में कम करे रहिया आहिनि। जीअं त ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे असांजी HD TV जे प्लेटफॉर्म ते ठही रहियो आहे। असांजी HD TV जे तरफ़ां हिकु नई पेशकश जेका न्यू टैलेंट बासलाहियत माण्हुनि जे लाइ हुई, उन्हनि खे मौक़ो फ़राहम कयो पियो वञे। सो उन्हीअ राब्तनि जे ज़रिए असां सां सिंध जा तमामु न्यू टैलेंट अदाकार भी हिन ड्रामे में तमामु ज़बरदस्त परफॉर्म्स कनि पिया, जंहिंमें असांजा प्री प्यारा दोस्त बहितरीन अदाकार भी शामिल आहिनि। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो हाणे कॾहिं हलंदो? ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जो इंतज़ार कॾहिं ख़त्म थींदो? सिंध वासी जेके असांजी सिंध जे ड्रामनि सां, सिंध जे कल्चर सां मोहब्बत रखनि था, उन्हनि खे बेसब्री सां इंतज़ार आहे त ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो आख़िर कॾहिं हलंदो। सो नाज़रीन, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो तमामु जल्द हलंदो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जो इंतज़ार जो घड़ियूं आहिनि करीब ख़त्म थियण वारियूं आहिनि, छो त हुनजो स्पेल तमामु ज़्यादा कंप्लीट चुको आहे ऐं हिन वक़्तु एडिटिंग जो मरहलो हले पियो। सो इंशाल्लाह कोशिश आहे त 10 मार्च ते ही ड्रामो ज़रूरु हले। जेकर 10 मार्च ते हिन ड्रामे जी पहिरीं एपिसोड ना हली सघी त 17 मार्च ते इंशाल्लाह ज़रूरु ही ड्रामो हलंदो। सो नाज़रीन, ॾिसंदा रहंदा ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो, छो त ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां ठहियलु आहे। तमामु प्री प्यारा दोस्त हिन ड्रामे में शामिल आहिनि, अवां जा मनपसंद बहितरीन अदाकार भी आहिनि। सो नाज़रीन, ॾिसंदा रहंदा सिर्फ़ ऐं सिर्फ़ असांजी HD TV खे। पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।